सिंध के 14 ज़िलनि में मकानी इदारनि जी 21 सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ पोलिंग जो अमल मुकम्मल थियण खां पोइ गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि अक्सर सीटुनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे सरसी। कराची जे सदर टाउन जे UC 13 जी पोलिंग स्टेशन नंबर 15 जे गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी उम्मीदवार मुर्तज़ा वहाब 282 वोट खणी अॻिते। जमायत इस्लामी उम्मीदवार 96 वोटनि सां ॿिए नंबर ते। UC 7 गडाब टाउन जे गैर हतमी नतीजनि मूजिबि पोलिंग स्टेशन नंबर 7 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद 126 वोट खणी पहिरें नंबर ते। जमायत इस्लामी जो अयूब ख़ासखेली 48 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। सखर में मकानी चूंडुनि दौरान 3 सीटुनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। UC 23 जे वार्ड नंबर 1 ते अज़ीम शंबानी, UC 25 रोशनाबाद ते करीमुल्ला ऐं UC 27 नसीराबाद जे वार्ड नंबर 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार एजाज अहमद बिना मुक़ाबले कामयाब थी विया। ठुल में UC दीनपुर में पीपल्स पार्टी वाइस चेयरमैन जो उम्मीदवार अली मोहम्मद लाशारी जी बिना मुक़ाबले कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान जी कतर में हमास अगवाणनि सां मुलाक़ात। मौलाना फजलुर रहमान जे ख़ालिद मिशल ऐं इस्माइल हानिया सां गज़ा जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुसलमाननि जो फ़र्ज़ु आहे त इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मुतहद थी वञनि। इंसानी हक़नि जा दावेदार मुल्क हथियारनि सां भरियल जहाज़ तिल अबीब मोकिले रहिया आहिनि। मुसलमाननि खे बि फ़लस्तीनी भाइरनि जी हिमायत लाइ मैदान में लहणु घुरिजे। इस्माइल हानिया जी ॻाल्हि ॿोल मौलाना फजलुर रहमान चयो आहे त तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा हथ मासूम ॿारड़नि ऐं औरतुनि जे रत में रंगियल आहिनि। फ़लस्तीनी पहिरें क़िबले जी आज़ादी लाइ जंग विड़ी रहिया आहिनि। इसराइल गज़ा में फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम न रोकियो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह खान नएं देरे पहुची वियो। नओं देरो हाउस आमद जे मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे पार्टी अॻवाणनि पारां आजियां। अॻूणो सदर नएं देरे में पार्टी अॻवाणनि ऐं कारकुननि सां मुलाक़ातूं कंदो।